अस्सलाम वालेकुम। 30 टीवी न्यूज़ सां गॾु मां पोज़िया जा सभ खां पहिरियां हेडलाइन। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सऊदी अरब खां पाकिस्तान लाइ $8 अरब जो पैकेज हासिल करण में कामयाब थी वियो। इमदाद जे टेक्निकी तफ़सीलनि ते कमु जारी आहे। समूरनि दस्तावेज़नि ते 2 हफ़्तनि जो वक़्तु लॻी सघे थो, जंहिं बाद दस्तावेज़नि ते सहियूं कयूं वेंदियूं। नाणे वारो वज़ीर मुफ्ता इस्माइल अञा बि सऊदी अरब में मौजूद माली पैकेज जे तरीक़ेकार खे हथ में शिकिल ॾींदो। पाकिस्तान सऊदी अरब खे तेल जी सहूलियत $1.2 अरब खां वधाए $2.4 अरब करण जो चयो। सऊदी अरब पाकिस्तान जी दरख़्वास्त क़बूल करे वरिती। $3 अरब डिपॉज़िट कया वेंदा। डिपॉज़िट जी रक़म जूं 2023 ताईं रूल ओवर करण ते इतफ़ाक़ कयो वियो। वज़ीर आज़म जी सऊदी अरब जे दौरे जो गॾियल पधरनामो जारी। पधरनामे मूजिबि ॿिन्ही मुल्कनि पारां पाक सऊदी सुप्रीम कोऑर्डिनेशन काउंसिल तहत मुख़्तलिफ़ मामलनि जी ॿितरफ़नि लाॻापनि ते इतफ़ाक़ कयो वियो। इक़्तिसादी शोबे में सहकार जूं नयूं राहूं तलाश कयूं वेंदियूं। सीड़पकारी खे हथी ॾियण लाइ पाक सऊदी बिज़नेस काउंसिल जो इजलास मुनक़िद करण जो बि फ़ैसिलो कयो वियो। ज़राअत ऐं ख़ोराक जे शोबे खे हिमथायो वेंदो। ज़राअत ऐं ख़ोराक जे शोबनि में ख़ानगी शोबे खे हिमथायो वेंदो। सऊदी अरब स्टेट बैंक वटि रखियल $3 अरब जी वापसी जे मुदे में वाध करे छॾी। सनतुनि ऐं खाणियूं खोटण वारो शोबे में सहकार ते बि इतफ़ाक़ कयो वियो। मस्जिद नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में नारेबाज़ी जो केस इमरान खान, फवाद चौधरी, शेख रशीद, शहबाज गिल, शेख राशिद शफीक चौधरी, नसीम हसन, साहबजादा जहांगीर चीकू, अनिल मुसरत, नबील मुसरत, उमेर इलियास, आमिर इलियास, राना अब्दुल सत्तार, गोहर जिलानी, कासिम सूरी के खिलाफ दाखिल। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद जे भाइटे MNA शेख राशिद शफीक खे इस्लामाबाद पहुचण ते FIA गिरफ़्तार करे वरितो। सऊदी अरब खां ख़ानगी एयरलाइन ज़रिए वापसी इस्लामाबाद एयरपोर्ट पहुचण ते FIA शेख राशिद शफीक खे हिरासत में वठी छॾियो। शेख रशीद पंहिंजे भाइटे जी गिरफ़्तारी जी मसबत करे छॾी। शेख रशीद चयो आहे त हुकूमत इंतकाम ते लही आई आहे। केस दाख़िल थियण बाद 150 माण्हुनि जे घरनि ते छापा हया पिया वञनि। ही माण्हू जिते बि वेंदा हिननि जे ख़िलाफ़ नारा लॻंदा, माण्हुनि खे अंडा ऐं टमाटा हणंदा। शेख रशीद मूजिबि हुननि मां को बि सऊदी न हो, पर उन्हनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। PTI अॻवान फवाद चौधरी चयो आहे त अञा त लांग मार्च जो ऐलान थियो आहे ऐं हुकूमत घबराइजी वई आहे। PTI जी क़यादत ते FIR दाख़िल करण जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। जॾहिं दिमाग़ सुन थी वञे त अहिड़ियूं हरकतूं सुझंदियूं आहिनि। सऊदी अरब मां जीअं ई तफ़सील मिलंदा कार्रवाई कई वेंदी। घरू मामलनि जे वफ़ाक़ी वज़ीर राणा सनावला चयो आहे त वाक़े में जेको बि मुलविस हूंदो उन ख़िलाफ़ कानून मूजिबि कार्रवाई थींदी। अहिड़े क़िस्म जी रिथाबंदी माज़ीअ में कॾहिं बि नाहे थी। इन सिलसिले में निजी गॾिजाणियूं कयूं वञूं। शेख रशीद जी प्रेस कॉन्फ्रेंस में वाज़े आहे।
शवाल जो चंड ॾिसण लाइ मरकज़ी रुहत हिलाल कमेटी जो इजलास अॼु इस्लामाबाद में थींदो। मरकज़ी रुहत हिलाल कमेटी जो चेयरमैन मौलाना अब्दुल कबीर आज़ाद इजलास जी सदारत कंदो। शाहिदीन जी बुनियाद ते चंड नज़र अचण या न अचण जो फ़ैसिलो कयो वेंदो। मौसमियात खाते अगकथी कई आहे त शवाल जो चंड नज़र अचण जो इम्कान नाहे। ईद उल फितर 3 मई ते थींदी। सॼी दुनिया में अॼु पौरतुनि जो आलमी ॾींहुं मल्हाए पियो वञे। मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं कोठाए पौरतुनि लाइ जिदोजहद दौरान सिर घोरींदड़ शिकागो जे शहीदनि खे भेटा पेश कई पई वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां पौरतुनि जे आलमी ॾिहाड़े ते दुनिया जे समूरनि पौरतुनि खे वाधायूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पौरतुनि जे आलमी ॾींहं ते पंहिंजे पैगाम में चयो आहे त दुनिया जी तरक़ी पौरतुनि जी मुहिनत जो नतीजो आहे। शिकागो जे पौरतुनि जो क़ुर्बानियूं हाणे आलमी तहरीक बणिजी वयूं आहिनि। अलाह ताला पौरतुनि खे पंहिंजो दोस्त करार ॾिनो आहे। चार्ज संभालींदे ई पौरतुनि जी घटि में घटि उजरत 25,000 कई। पौरतुनि जे सिहत ऐं हिफ़ाज़त लाइ ILO जूं ख़िदमतूं साराहजोगियूं आहिनि। पीपल्स पार्टी पौरतुनि जे वकील ऐं मुहाफ़िज़ जो किरदारु अदा कंदी रहंदी। पीपल्स पार्टी जे चेयरमैन परॾेही मामलनि जे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पौरतुनि जे आलमी ॾींहं ते पंहिंजे पैगाम में चयो आहे त जेसीं ताईं पौरतुनि जो हालतूं तब्दील न थींदियूं चटादार तरक़ी जो ख़्वाबु अणपूरो रहंदो। शहीद भुट्टो जी लेबर पॉलिसी अॼु बि पौरतुनि जे हक़नि लाइ अहम दर्जो रखे थी। ओगरा गासलेट जी क़ीमत में घटाई जो ऐलान करे छॾियो। LPG फी किलो जी क़ीमत में 15 रुपया 27 पैसा घटाई कई हुई। नोटिफिकेशन जारी कयो वियो। फी किलो LPG हाणे 231 रुपया 85 पैसा फी लीटर जे हिसाब सां मिलंदी। कोयटा जे कचलाक वारे इलाक़े में नामालूम जाबदारनि अफ़गान औरत ऐं 5 ॿारनि खे कुही क़तूल करे छॾियो। किले कीपी जे बी अहमद शाह नासरा में नामालूम माण्हुनि तेज़ धार वारो औज़ार अफ़गान औरत ऐं 5 ॿारनि खे क़तूल करे छॾियो। क़तूल थियलनि में हिकु औरत 2 नीगर ऐं 2 नीगरियूं शामिल आहिनि जिन जूं ॼमारूं 9 खां 12 साल आहिनि। मक़तूलनि जा मढ़ पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल कया विया। मुल्क में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जा वधीक 66 नवां केस ज़ाहिर थियण जी तस्दीक। सिहत जे क़ौमी इदारे NIH जो चवणु आहे त हाकारी केसनि जी शरह 0.34% रही। सॼे मुल्क में 119 मरीज़नि जी हालत ॻणितीअ जोगी आहे। ऐं कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु सुभाणे मिटीअ वारियूं हवाऊं हलंदियूं। मौसमियात खाते जो चवणु आहे त अॼु कराची में मौसम गरम ऐं ॿूसट वारी रहंदी। गर्मी पद 38 खां 40 डिग्री सेंटीग्रेड ताईं रहण जो इम्कान आहे। मौसमियात खाते पारां अलर्ट बि जारी कयो वियो आहे। अवाम खे मिटीअ वारियूं हवाऊं हलण बाबति बि आगाही ॾिनी वई। मौसमियात खाते मूजिबि हैदराबाद शहीद बेनज़ीर आबाद मीरपुर ख़ासि छटे ऐं बदीन में मिटीअ वारियूं हवाऊं हलंदियूं।